शहर वेझो इनोवेटिव पब्लिक स्कूल शहर में सिंधी सकाफ़त ॾियारे जी शानदार तक़रीब। सिंध एजुकेशन फाउंडेशन हुकूमत सिंध जी सरपरस्ती हेठ हलंदड़ इनोवेटिव पब्लिक स्कूल शहर में सिंधी सकाफ़त ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां क़ौमी उत्साह सां मल्हायो वियो। तक़रीब जो मक़सदु शागिर्दनि में सिंधी सकाफ़त तहज़ीब ऐं रिवायतुनि सां मोहबत पैदा करणु, क़ौमी सुञाणप खे हथी ॾियणु हो। तक़रीब दौरान स्कूल खे रिवायती सिंधी अजरकनि टोपियुनि सकाफ़ती रंगनि सां सिंगारियो वियो। शागिर्दनि ऐं उस्तादनि अजरकूं ऐं सिंधी टोपियूं पाए तक़रीब में भरपूर शिरकत कई। प्रोग्राम में सकाफ़ती गीत, लोक नाच, टेबलोज़, तक़रीरूं, शाइरी पेश कई वई, जंहिंमें सिंध जी तारीख़, महिमान नवाज़ी ऐं अमन पसंदी खे उजागर कयो वियो। स्कूल जे प्रिंसिपल ऐं महिमाननि ख़िताब कंदे चयो त सिंध सकाफ़त ॾियारो असांजी क़ौमी वरसे सां वाबस्तगी जो ॾींहुं आहे, जंहिं ज़रिए नए नसुल खे पंहिंजी ॿोली, सकाफ़त ऐं क़दरुनि सां जोड़े सघिजे थो। हिननि सिंध एजुकेशन फाउंडेशन जी कोशिशुनि खे साराहींदे चयो त अहिड़ियूं तक़रीबूं शागिर्दनि जी ज़हनी ऐं समाजी तरबियत में अहम किरदारु अदा कनि थियूं। तक़रीब जे आख़िर में शागिर्दनि जी कारकर्दगी खे साराहियो वियो ऐं बहितरीन पेशकश कंदड़नि में इनाम ऐं शील्डूं विरायूं वयूं। तक़रीब ख़ुशगवार माहौल में पुॼाणी ते पहुती, जिते शिरकत कंदड़नि सिंधी सकाफ़त सां मोहबत ऐं फ़ख़ुर जो इज़हार कयो। रिपोर्ट कयो आहे प्रेस तर्जुमान मुजतबा कोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। गीत गाईंदा अचो। हाणे तक़रीर जे लाइ गुज़ारिश थी कजे क्लास 8 जी शागिर्द रिदाए ज़ैनब खे त पाण खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। रिदाए ज़ैनब अचे तो सिंधु जो आवाज़ अचे। तक़रीर जे लाइ सरतो कजे 3 क्लास जी शागिर्दाणी ईमान पुनल जमाली खे त पाण अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। ईमान पुनल जमाली।